सरदार ज़ादा मीर ज़रिया अली ख़ान बिजरानी पाण सां मुंसलिक सोशल मीडिया ते हलंदड़ ख़बरुनि जी सख़्ती सां तरदीद करे छॾी। मीर ज़रिया अली ख़ान बिजरानी जो वधीक चवणु हो त तंगवाणी वारी सूबाई सीट ते अचण जो को बि बयान जारी न कयो आहे। सोशल मीडिया ते गर्दिश कंदड़ बयान गुमराह कुन ऐं कूड़ा आहिनि। बयाननि जी सख़्ती सां तरदीद कयां थो। मीर ज़रिया अली ख़ान बिजरानी जो वधीक चवणु हो त ईंदड़ इलेक्शन में काफ़ी वक़्तु पियो आहे। सरदार मीर महबूब अली ख़ान बिजरानी असां सभ जो वॾो आहे। वक़्तु अचण ते सरदार साहब पाण फ़ैसिलो कंदो। जी नाज़रीन, अवां सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। सरदार ज़ादा मीर ज़रिया अली ख़ान बिजरानी JTN वेब न्यूज़ सां ख़सूसी ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त सोशल मीडिया ते हलंदड़ ख़बरुनि में का बि सदाकत न आहे। हुनजो वधीक चवणु हो त तंगवाणी वारी सूबाई सीट ते अचण जो को बि बयान जारी न कयो आहे। सोशल मीडिया ते गर्दिश कंदड़ बयान गुमराह कुन ऐं कूड़ा आहिनि। बयाननि जी सख़्ती सां तरदीद कयां थो। हुनजो वधीक चवणु हो त ईंदड़ इलेक्शन में काफ़ी वक़्तु पियो आहे। सरदार मीर महबूब अली ख़ान बिजरानी असां सभ जो वॾो आहे। वक़्तु अचण ते सरदार साहब पाण फ़ैसिलो कंदो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।